नासिन ख़बर शामिल कंदासीं। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां 74 अरब रुपया ऐं तरक़ियाती फंड्स ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। तफ़सीलनि लाइ पेश आहे ही रिपोर्ट। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां 74 अरब ऐं तरक़ियाती फंड्स ॾियण जो मुतालबो करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त तरक़ियाती कमनि जा फंड्स ऐं रहियल 74 अरब रुपया वफ़ाक़ी हुकूमत जल्द जारी करे। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबे में माली सूरताल बाबति इजलास कोठायो वियो। इजलास में वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे नाणे वारे सेक्रेटरी काज़िम जतोई ब्रीफिंग ॾींदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत खे साल 2023 में 805 अरब रुपया ॾियणा हुआ। नाणे वारे सेक्रेटरी चयो त 805 अरब रुपयनि मां वफ़ाक़ रुॻो 731 अरब रुपया ॾिना, जेके 74 अरब रुपया घटि आहिनि। जंहिं ते वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ खां फंड्स ईंदड़ महीननि में मिली वेंदा। वॾे वज़ीर चीफ सेक्रेटरी खे अॼु ई नाणे ऐं ॿियनि खातनि जे अमलदारनि सां इजलास करण जी हिदायत करे छॾी आहे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो त तरक़ियाती कम तेज़ कया वञनि त जीअं अवाम खे फ़ाइदो पहुचे। उन खां अॻु नई सिंध सरकार सूबे में अमन अमान खे नज़र में रखंदे 25,000 पुलिस एहलकार मेरिट ते भर्ती करण ऐं थाणनि जी मरमत लाइ 2 अरब रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अहिड़ी मंज़ूरी वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जी वज़ीर आला हाउस में कोठायल अमन अमान बाबति इजलास में ॾिनी वई। इजलास में चीफ सेक्रेटरी, डीजी रेंजर्स, घरू सेक्रेटरी आईजी सिंध, कराची पुलिस चीफ कमिश्नर कराची ऐं ॿिया ऑफिसर शरीक थिया। जॾहिं त हैदराबाद, लाड़काणो, सखर, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास जी कमिश्नर्स वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई। तर्जमान मूजिब वॾे वज़ीर पुलिस पेट्रोलिंग खां सवाइ गाॾियुनि जी फ्लैश लाइट्स ते पाबंदी लॻाइण जो हुकुम ॾिनो। पहिरीं ज़िम्मेवारी सिंध जे अवामी संदन मिल्कियतुनि जी हिफ़ाज़त आहे। कुझु अरसे खां कच्चे जे इलाइक़े में अमन अमान जी सूरताल ख़राब थी वई आहे, जॾहिं त हू स्ट्रीट क्राइम जी सूरताल बाबति मुतमइन न आहे। वॾे वज़ीर जो चवणो हो त सखर ऐं लाड़काणे जे कच्चे वारे इलाइक़नि मां धाड़ेलनि खे हर हाल में ख़तम करणो आहे। इजलास में पंजाब ऐं बलोचिस्तान हुकूमत सां गॾिजी धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। इजलास में वॾे वज़ीर मंशात ख़िलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स खे कार्रवाई जी हिदायत कंदे चयो त मंशात जे हवाले सां मुंहिंजी पॉलिसी बिल्कुलु वाज़ेह आहे। इजलास में आईजी सिंध रिफ़त मुख़्तार वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खे ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह आईजी सिंध खे हिदायत कई त स्ट्रीट क्राइम जी हॉट स्पॉट इलाइक़नि में पुलिस जी वाधू नफ़री मुक़ररु कई वञे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो त स्ट्रीट क्राइम बाबति ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी आहे, जॾहिं त हर सूरत में मुग़विन खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। वॾे वज़ीर कच्चे जे पुलिस चौकियुनि ते नफ़री वधाइण जी बि हिदायत कई। इजलास में डीजी रेंजर मेजर जनरल अज़हर वकास पिणु वॾे वज़ीर खे अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त रेंजर्स ऐं पुलिस ड्रग माफ़िया ऐं दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन करे रही आहे। वॾे वज़ीर चयो त पुलिस ऐं रेंजर्स गॾिजी कच्चे जे इलाइक़े खे धाड़ेलनि खां पाक करे, जॾहिं त गॾिजी स्ट्रीट क्राइम ते बि ज़ाब्तो आंदो वञे। वॾे वज़ीर जो चवणो हो त जल्द हू कच्चे में वञी पुलिस ऐं रेंजर्स जो इजलास कंदो। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम खे बहितर करण जी बि हिदायत करण सां गॾु हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लॻाइण जी बि हिदायत कई आहे। इजलास में वॾे वज़ीर आईजी सिंध खे हिदायत कई त पुलिस में मेरिट जे बुनियाद ते भर्तियूं कयूं वञनि। अभी मेरी आईजी साहब से ब्रीफली मुलाकात हुई थी और मैंने यही कहा था कि लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन को इतनी अच्छी नहीं थी आज से 5-6 महीने पहले भी, लेकिन पिछले 5-6 महीने में फिर कुछ स्ट्रीट क्राइम और ख़ास तौर पे कच्चे के एरिया में जो इश्यूज हुए हैं, एंड आई रियलाइज इलेक्शंस के टाइम पे थोड़ी सी अनसर्टनिटी होती है। आईजी साहब ने मुझे बताया कि इलेक्शन के लिए हमने विड्रॉ करनी पड़ी काफ़ी फोर्सेस फ्रॉम द फील्ड और इलेक्शन ड्यूटी के लिए, तो अफेक्ट हुई हैं चीज़ें। हमारा लोग इस सूबे के एक्सपेक्ट करते हैं एक पॉलिटिकल गवर्नमेंट से, ख़ास तौर पे ऐसी गवर्नमेंट से जिनको उन्होंने 2/3 से ज़्यादा मेजॉरिटी दी हुई है इस सूबे में, कि वो उनके अमन व अमान का ख्याल रखें। और मैं आप सबसे एज ए टीम यही एक्सपेक्ट करूँगा कि लोगों की जो ये एक्सपेक्टेशन है हम सब साथ मिलकर उसको पूरा करें। वही कराची का स्ट्रीट क्राइम जो कि पिछले दिनों फिर न्यूज़ में रहा है, इश्यूज़ भी पता है मुझे कि क्या वजूहात हैं, लेकिन उसमें हम किसी और को नहीं कह सकते, रिस्पॉन्सिबिलिटी हमारी है। अगर कोई भी हैंडीकैप है तो उसके साथ हमें ही काम करना है और हमने इस शहर के सूबे के लोगों को एक बेहतर हालात देने हैं ताकि वो अगर सुबह दफ्तर के लिए निकलें तो उन्हें ये डर ना हो कि कोई मेरे साथ मेरी मोबाइल छिन जाएगी या कोई और वाक़या होगा। उनके बच्चे स्कूल जा रहे हों तो उनको ये परेशानी ना हो कि उनके साथ क्या होगा। हमारे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स हैं, कश्मीर, शिकारपुर, घोटकी, सखर टू सम एक्सटेंट, जैकबाद टू सम एक्सटेंट। ख़ास तौर पे मुझे पुलिस वाले सारे पुराने हैं, ऑब्वियसली यू गॉट लॉट्स ऑफ एक्सपीरियंस। मुझे ये समझ नहीं आती इसलिए कि आज से 20 साल पहले तो दादू में भी यही हालत थी, नवाबशाह में भी, नज़ीराबाद में भी यही हालत थी। वहाँ हम अल्हम्दुलिल्लाह
کنٹرول کر گئے تو وائی کانٹ وی کنٹرول دیز ایریاز. ایک ایشو ضرور ہے بیکاز یو گوٹ دس ٹرائی پراڈ سچویشن پنجاب اور بلوچستان یہاں ملتا ہے اور وہاں پہ, بٹ پہلے بھی اینڈ آئی ایم ہوپنگ پنجاب گورنمنٹ تو بن گئی ہے, بلوچستان گورنمنٹ بھی کچھ دنوں میں بن جائے گی, تو ہم دوبارہ ان گورنمنٹس کے ساتھ مل کے, ہم نے اس زمانے میں تو آئی جیز کے پاس کہا تھا کہ جی آپ آن اے ڈیلی بیسس کانٹیکٹ میں رہیں تاکہ جو اکراس دی بارڈرز اگر وہ کوئی فائدہ اٹھانا چاہ رہے ہیں کوئی کرمنل تو وہ نہ اٹھا سکے.